दरिया खान मरी भरिसां ॻोठ बेरकी में गुज़िरियल ॾींहुं 9 वरहनि जी मासूम नींगरी फातिमा आराई सां ज़्यादती जे इल्ज़ाम में ॿिनि जवाबदारनि ज़ुबैर आराई ऐं इसरार आराई ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे नौशेरो फिरोज़ मां CN न्यूज़ जो रिपोर्टर राणा रियाज़ुल हसन। जी राणा रियाज़ुल हसन, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, दरिया खान मरी भरिसां ॻोठ बेरकी में 9 साला मासूम निंगरी फातिमा सां जवाबदार ज़ुबैर आराई पारां मुबैना तौर ते ॾाॾाई करण जी कोशिश जे इल्ज़ाम बाद निंगरी जो नौशेरो फिरोज़ अस्पताल में मेडिकल चेकअप कयो वियो। मेडिकल चेकअप कंदड़ लेडी डॉक्टर पारां जारी कयल इब्तिदाई रिपोर्ट मूजिब निंगरी सां ॾाॾाई थी आहे। वधीक रिपोर्ट अचण बाद ख़बर पवंदी। जॾहिं त दरिया खान मरी थाणे ते मासूम निंगरी फातिमा जे भेणीअ उमर फारूक आराई जी फरियाद ते जवाबदार ज़ुबैर आराई ऐं संदसि भाउ इसरार आराई ख़िलाफ़ FIR नंबर 112/2022 कलम 376 2PP तहत केस दाख़िल कयो वियो आहे। दरिया खान मरी पुलिस हिकु जवाबदार असरार अहमद आराई खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त जवाबदार ज़ुबैर आराई जे गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणिया पिया वञनि। जी महिरबानी राणा रियाज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।